दौर की शुरुआत जो ऐलान है पर सिंध इन दौर में दाख़िल थियण जे लाइ मुकम्मल तौर ते तैयार नज़र न पई अचे। तव्हां ॿुधायो त इन सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ कहिड़ी हिकमत अमली जेको आहे सो ठाहिणु खपे सिंध हुकूमत खे या सिंधी माण्हुनि खे जो असां इन नए दौर खे मुंहुं ॾेई सघूं। सभिनी खे कॉन्ट्रीब्यूट करणु खपे। सिंध हुकूमत त वीचारी ब्लैकमेल थियल आहे, उहा कुझु करे कोन सघंदी। उहा जेका ॻाल्हि कंदी बयान ॾींदा हुनखे वरी ॾेखारींदा हिकिड़ी जय अची त उहो घुमिजी वञे। न त सिंध हुकूमत खे सिंध जे समूरनि यूनिवर्सिटीज़ में सीपेक चेयर्स क़ाइमु करणु खपंदियूं, सीपेक सेंटर्स क़ाइमु करणु खपंदा। सिंध यूनिवर्सिटी में, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में, इंजीनियरिंग या मेडिकल यूनिवर्सिटीज़ में त सीपेक मां कीअं फ़ाइदो वठिजे। ऐं पाकिस्तान जी हुकूमत ख़ुदि सीपेक लाइ फुली प्रिपेयर्ड इक्विप्ड कान्हे। इमरान ख़ान साहब जे 100 ॾींहंनि में का बि अहिड़ी कारकरदगी कान आई आहे त सीपेक जे हवाले सां का ज़बरदस्त गुज़िरियल सॼो दौर नवाज़ शरीफ़ जो इमरान ख़ान सां टकराव में वियो। मौजूदा इमरान ख़ान जी टीम में उहे स्किल्ड माण्हू कोन्हनि कैबिनेट में जेके इन्हनि शयुनि जी बारीक बीनी ऐं नज़ाकत खे सम्झनि। ऐं सीपेक फ़ाइदो बि अथव, सीपेक अज़ाब थी सघे थो। 1.25 अरब 1.5 अरब चीनी अथव, उन्हनि लाइ सही हिकमत अमली न ठाहियो त 1.25 अरब चीनियुनि जो 6 हिसो यानी 20 करोड़ चीनी जे हिते निकिरी आया त पाकिस्तान 20 करोड़ चीनी 20 करोड़ हूंदा, पाकिस्तान हिकिड़ो सूबो थी वेंदो चीन जो। अच्छा अमेरिकी तव्हांखे पुछण थी चाहियां त उन्हनि सभिनी शयुनि खे कीअं जेको आहे काउंटर कजे। अमेरिका ईअं नथो करे सघे, छाकाणि अमेरिका तव्हांखां 1000 मील परे आहे। अमेरिका पंहिंजा 20 करोड़ माण्हू तव्हां मोकिलींदी, नथो करे सघे। ऐं भारत सां तव्हांजी दुश्मनी पई हले तंहिंजे करे उहो बि कोन थो करे सघे। अफगानिस्तान ईरान कमज़ोर आहिनि बॉर्डर ते, यूरोप जी पंहिंजी आबादी हर मुल्क जी 4-4, 5-5 करोड़ आहे। उन सां पाण पिया कयूं कारोबार। फ़ाइदो इहो थींदो जो असांजो कॉरिडोर जेको इकोनॉमिक कॉरिडोर उन में करोड़नि जूं नौकरियूं ईंदियूं, रोज़गार ईंदा, वसीला ईंदा। पर उहे वसीला हूंदा फ़क़ति इस्तेमालु करण लाइ, उन्हनि जा उहे पैसा वठंदा। तंहिंजे करे असांजा माण्हू असां इक्विप्ड न कया त हिकिड़ा त चीनी ईंदा, ॿिया ॿियनि सूबनि में माण्हू ईंदा। सभिनी खे कोशिशि करणु खपे। मसलन ज़ाइदा अबड़ो जॻह वेठी आहे, इन असांजी मोज़िज़ ख़ातून जा जेकॾहिं 2-3 ॿार आहिनि त उहे चीनी सिखणु शुरू कनि, चीन जी स्कॉलरशिप ते वञनि, पंहिंजे नंढे मातली में बदीन में लाड़काने जूं शाही ठठे में नंढड़ा नंढड़ा इंस्टीट्यूट्स ठाहिनि। उते चाइनीज़ लैंग्वेज, चाइना जी का हिकिड़ी लैंग्वेज कान्हे, पर जेके मैंड्रिन या ॿियूं जेके वॾियूं लैंग्वेजिस आहिनि उन्हनि खे ट्रेन करण लाइ ऐं ॿियूं स्किल्स। चीनी ज़बान बि अची वई, माण्हू आहे कमाल अचे थो रुॻो बुरची वियो त कमु कीअं कंदो। तंहिंजे करे ऑपरेटर, मैकेनिक, इलेक्ट्रॉनिक्स जा कम, IT जा कम, शावल ऑपरेटर, मशीन ऑपरेटर, गैरेजनि जा कम, इहे सभु अचणु खपनि। तंहिं करे हिकिड़ो महीनो कराची वञी रहे, कराची रहिबो त सीपेक में हिसो मिलंदो, चाइनीज़ सिखबी त सीपेक में हिसो मिलंदो। BA जी डिग्री ते चीनी नौकिरी कान मिलंदी। चीनी नौकिरी लाइ तव्हांखे स्किल्स पंहिंजा डेवलप करणा पवंदा। उन लाइ तव्हांखे परियनि ॿियनि शहरनि में वञी, पाण सोचूं था असीं मेड़ में वेठा आहियूं, चीनी नौकिरी खणी मेड़ अची पुॼंदा, ईअं कोन थींदो। असांखे कॉरिडोर जितां जितां लंघंदो उते असांखे वञी नौकिरी ॻोल्हणी पवंदी। असांखे चीन स्कॉलरशिप्स लाइ वञणु खपे, असांखे जर्मनी हींअर फ्री ट्यूशन लाइ उते वञणु खपे स्कॉलरशिप लाइ, असांखे अमेरिका ऐं ऑस्ट्रेलिया वञणु खपे। असांजे माण्हुनि खे हींअर पाकिस्तान जी वफ़ाक़ खां मुतालबो करणु खपे त केटी बंदर प्रोजेक्ट वरी रेस्टोर थिए। असांखे सिंध में हिकिड़ी वॾी मुहिम हलाइणु खपे त सॼी दुनिया में कोस्टल हाईवेज़ हूंदा आहिनि। तव्हां वेंदव त तव्हांखे हर दुनिया जे मुल्क में समुंड खां हिकिड़े शहर खां ॿिए शहर ते समुंड ज़रिए गॾियल, समुंड जे किनारे ते शहर हूंदियूं आहिनि। कराची में रोज़ क्लिफ्टन ते आहे नंढो रोड ठहियो। पाण खे कराची खां वठी गुज़रंदे केटी बंदर, शाह बंदर, खारो छाण, पुलियूं दरियानि जे मथां ठाहींदा, बदीन जे भुॻड़ा में तर ते वञी जिते जिते दरिया ऐं समुंड लॻनि था, जितां जितां समुंड जो किनारो टच थिए थो उते हाईवे ठाहियूं हिकिड़ो वॾो कोस्टल। पीपल्स पार्टी खे इहो लॉन्च करणु खपे ऐं पोइ अॻिते हली हुनखे ग्वादर सां गॾणु खपे। पोइ मौक़ा पैदा थींदा, नौकिरियूं पैदा थींदियूं, रोज़गार थींदो। तंहिं करे हिकिड़ो महीनो कराची वञी रहे, कराची रहिबो त सीपेक में हिसो मिलंदो, चाइनीज़ सिखबी त सीपेक में हिसो मिलंदो। BA जी डिग्री ते चीनी नौकिरी कान मिलंदी। चीनी नौकिरी लाइ तव्हांखे स्किल्स पंहिंजा डेवलप करणा पवंदा। उन लाइ तव्हांखे परियनि ॿियनि शहरनि में वञी, पाण सोचूं था असीं मेड़ में वेठा आहियूं, चीनी नौकिरी खणी मेड़ अची पुॼंदा, ईअं कोन थींदो। असांखे कॉरिडोर जितां जितां लंघंदो उते असांखे वञी नौकिरी ॻोल्हणी पवंदी। असांखे चीन स्कॉलरशिप्स लाइ वञणु खपे, असांखे जर्मनी हींअर फ्री ट्यूशन लाइ उते वञणु खपे स्कॉलरशिप लाइ, असांखे अमेरिका ऐं ऑस्ट्रेलिया वञणु खपे। असांजे माण्हुनि खे हींअर पाकिस्तान जी वफ़ाक़ खां मुतालबो करणु खपे त केटी बंदर प्रोजेक्ट वरी रेस्टोर थिए। असांखे सिंध में
हिकिड़ी वॾी मुहिम हलाइणु खपे हम्म, त सॼी दुनिया में कोस्टल हाईवेज़ हूंदा आहिनि। तव्हां वेंदव त तव्हांखे हर दुनिया जे मुल्क में समुंड खां हिकिड़े शहर खां ॿिए शहर ते समुंड ज़रिए गॾियल समुंड जे किनारे ते शारा हूंदियूं आहिनि। कराची में रोड क्लिफ्टन ते आहे नंढो रोड ठहियो। सही। पाण खे कराची खां वठी हम्म, गुज़रंदे केटी बंदर, शाह बंदर, खारो छाण, पुलियूं दरियानि जे मथां ठाहींदा, बदीन जे भुॻड़ा में तर ते वञी जिते जिते दरिया ऐं समुंड लॻनि था, जितां जितां समुंड जो किनारो टच थिए थो उते हाईवे ठाहियूं हिकिड़ो वॾो कोस्टल। पीपल्स पार्टी खे इहो लॉन्च करणु खपे ऐं पोइ अॻिते हली हुनखे ग्वादर सां गॾणु खपे। पोइ मौक़ा पैदा थींदा, नौकरियूं पैदा थींदियूं, रोज़गार थींदो। सीपेक मां फ़ाइदे लाइ ख़ुदि चाइनीज़ गवर्नमेंट खे रुगो पाकिस्तान जे वफ़ाक़ सां न पर प्रोविंसिस सां डील करणु खपे। सूबनि सां चीनी हुकूमत खे राब्ते में अचणु खपे ऐं चीन खे पंहिंजी पॉलिसी वाज़े करणु खपे त उहो रुगो मख़सूस शहरनि में कमु करणु चाहे थो या उहे बैकवर्ड इलाइक़े